हेलो फ्रेंड्स, अस्सलाम वालेकुम। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे त अल्लाह ताला जे पाक फज़लो करम सां आप बशाश बशाश ख़ुश चाक चङा भला हूंदा। तो दोस्तों अॼु जो वीडियो ये असांजी टियों वीडियो आहे। इंशाअल्लाह ही वीडियो असांजो तव्हांखे अपडेट ॾींदा रहंदासीं। दोस्तों कुछ ही हालात आहिनि असांजे हिन नंढड़े फार्म जा। किथे मसलो आहे, किथे गड़बड़ आहे, का समझ में न पई अचे। ही वण टिण आहिनि, कुछ सेटिंग करणु चाहियूं पिया, कुछ सेटिंग थिए पई, कुछ न पई थिए, कुछ कम सफ़ाई जो भी रहियल आहे, काफ़ी सारो आहे। बस ही असांजो सम्झो त नंढड़ो झंग आहे, यानी जंहिं मिनी फॉरेस्ट आहे। हाणे असां हिन में लाज़मी आहे कुझु फ्रूट ट्रीज़ बि आहिनि, कुझु झंगली वण बि आहिनि। कोशिशि कयूं पिया त हिन खे बहितर कयूं। थोरो मैनेजमेंट जो मसइलो आहे, कुझु पाणी जो मसइलो आहे हिन में। ही आहे चाइना लीमू, चाइना लेमन। बरसाति खां पोइ मच्छर जाम थी विया आहिनि। लीमू ते बि शायदि मर्ज़ पियो अचे। ही पंटकियो इमामेक्टिन दवा इस्तेमालु करणी पवंदी। ही मर्ज़ त जाम यार। सो सजण मुंहिंजा साथियो, ही आहे असांजो नंढड़ो बाग़ीचो। ही वीडियो आहे यूट्यूब जे लाइ। पाण ॾिसूं यूट्यूब छा पई करे, ॾेसि थी फ़ाइदो। असीं व्लॉग ठाहिण जी कोशिशि कयूं पिया, सिखूं पिया, अञा सिखण जे मरहले में आहियूं। सो दोस्तो कुझु गाइड बि कजो। जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो नाल परियां। ही असांजो चिकुड़ी जो ख़ूबसूरत वण आहे। यार ॻोठाणी ज़िंदगी जा मज़ा आहिनि असुल में। हाणे छा आहे, हिकिड़ो माहौल नेचर खुलो खुलो मिले थो। हाणे हिनखे तमामु बहितरीनु इन्वायरमेंट आहे। कुझु शयुनि खे असां पाण डेवलप कयूं त सुठियूं थी वेंदियूं। लाज़मी आहे, हर शइ खे ठाहिण में टाइम लॻंदो आहे। ठाहिण में टाइम ज़रूरु लॻंदो आहे, पर बहरहाल उहो वक़्त सां गॾोगॾु बहितर थींदी वेंदी आहे। थोरो घणो डेवलपमेंट थींदी रहंदी त उहा शइ बहितरी ॾे ज़रूरु ईंदी। त उन शइ में नवाण ईंदी ऐं उहो फ़ाइदे वारी बि थींदी। हाणे ज़रूरी आहिनि कुझु कमियूं कोताहियूं आहिनि, कुझु मसइला मसाइल ज़िंदगी आहिनि, हलंदा रहंदा आहिनि। कुझु वीडियो एडिटिंग जा बि मसइला थींदा। उहा एडिटिंग असां प्रोफेशनल्स अञा कोन था अड़ी करे सघूं। बहरहाल जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो नाल परियां लॻा पिया आहियूं। ॾिसूं छा थो थिए। उमेद आहे त बहितर खां बहितर करण जी कोशिशि कंदासीं। पोइ हाणे जेको चवंदा आहिनि न्याणी जो नसीब, ॾाढा कढाया आहिनि। सही आहे।